खलक़स समावाति वल अर्दीन वस्सलातु वस्सलामु अला मन कान नबिय्यन व आदम बैनल माइ वत्तीन अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फौज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल्लज़ीना मअहू आमन्तु बिल्लाहि सद्दक़ल्लाहुल अज़ीम। सिद्दीक़ फ़ी तस्दीक़िही, फ़ारूक़ फ़ी तरफ़ीक़िही, उस्मान फ़ी तौफ़ीक़िही, हैदर फ़ताल मुहम्मदी। स्टेज ते जलवे अफरोज़ पीरे तरीक़त रहबरे शरीयत आलमे बामल नेक सीरत नेक सूरत शेरे दिलबर साईं अदर केवला साईं मिठल साईं हुजन पीरे तरीक़त रहबरे शरीयत हज़रत क़िबला साईं अली मुर्तज़ा दामत बरकातुल क़ुदसिया ज़ियारत बि थिए थी काफ़ी टाइम खां अवां वेठा भी आयो टाइम भी बचाइणो आ। दोस्तों दीदो हिन माहे मुक़द्दस में हज़रत सिद्दीक़ अकबर जेको यारे गारा साहिबे मज़ारा सनन जे कमाल जी हिक बगाल और मुख्तसर पहिरियों जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात हिजरत करण जे लाए पंहिंजे घरां निकरी सिद्दीक़ अकबर जे दरवाजे ते आया त सिद्दीक़ अगे ही दरवाजे ते टेक लगायूं बीठो आ। थोड़ो सभई ॾाढियां सुभान अल्लाह। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा सिद्दीक़ अज भला सुतो नाही निंड न कई थी। अर के सोना हबीब अज जो था पुछो या घणो पेरियां तवा फरमायो सिद्दीक़ हिकड़ी रात इंदी तू ए मां मक्कतुल मुकर्रमा मां हिजरत करे हलंदासी। सोना हबीब तदा का अबू बकर पंजे नेड़न ते निंड हराम करे छड़ी सजी सजी रात तो मुस्तफा जे इंतजार में जागी गुजारिंदो आ। सिद्दीक़ अकबर छाजे करे अर के सोना भी खबर ना है केड़ी रात मुझो महबूब अचे मां सुतो पियो जा मुझी मोहब्बत के या गाल गवारा न थी लगे इन जे करे अबू बकर सजी सजी रात तो मुस्तफा जी याद में जागी गुजारिंदो आ। रब तो फरमाए वल्लदीना महू मुफस्सिरीन किराम फरमांदा बयान मां मुराद सिद्दीक़ अकबर आ जेको दुख में भी दिलबर सां गड सुख में भी दिलबर सां गड मक्के में भी मदीने जे मीर सां गड मदीने में भी दिलबर हबीब सां गड दोस्तों अज़ीज़ो बदर में हुनैन में मक्के में हर जगह ते रसूलुल्लाह जी ज़ात सां गड पर अज मज़ार मुबारक में भी दिलबर हबीब जे भाकुर में आ। हिकड़ी कमाल जी गाल पूरो तवज्जो मुडे दिजो हज़रत अबू बकर एकड़े डी दिलबर हबीब जी खिदमत में अर्ज कयो सोना हबीब हर जगह ते मावा जो साथी पर सवाल थो कया त मेराज वारी रात जो साथी केर हुयो साथ निभाया या न आखिर तई वफा कया या न हिकड़ी गाल पर कमाल वारी पूरो पूरो तवज्जो मुडे दिजा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमांदा प्या सवाल पुछण वारो सिद्दीक़ा जवाब ॾियण वारो आमना जो लाल। हुज़ूर फरमांदा प्या अबू बकर 27 रजबुल मुरज्जब जी रात इशा जी नमाज पढ़ी करे हजरत बीबी उम्मे हानी जे घर में आरामी हजरत जिब्रील अमीन चुमी दिनी जागी पियम सफर शुरू कयम मस्जिद हराम में नफल पढ़यम जिब्रील गड मस्जिद अक्सा ताई कमो बेश 1,24,000 अंबिया किराम जी इमामत करायम त जिब्रील मुझे मेराज वारे सफर जो साथी गड होयो
उनखां मथे पहिरें आसमान ते आदम अलैहिस्सलाम सां कचहरी उते बि जिब्रील गॾु ॿी आसमान ते ईसा यहया अलैहिस्सलाम टी आसमान ते यूसुफ अलैहिस्सलाम बाद रिवायत मुताबिक यूनुस अलैहिस्सलाम चौथे आसमान ते हजरत इदरीस अलैहिस्सलाम पंजे आसमान ते हारून अलैहिस्सलाम छह आसमान ते मूसा अलैहिस्सलाम सते आसमान ते डाडे इब्राहिम सां कचहरी के जिब्रील मूसा गॾु हुई सिदरतुल मुंतहा जो सैर कयम जिब्रील गॾु जन्नत जा तबका घुनम जिब्रील गॾु जहन्नम जा तबका घुनम जिब्रील गॾु प्रभु बकर जरा सिदरतुल मुंतहा खां अॻिते पियो वञा जिब्रील रुकजी वियो अबू बकर अॻिते मां अकेलो वियो माए जिब्रील न हली सोना बीब छो न हलियो गॾु हले हा हुजूर फरमांदा जिब्रील के मुंह चयो ओ जिब्रील एडो वडो सफर करे आया हूं अगते बेहल हजरत जिब्रील अर्ज के ओ सोना बीब जेकना वार बराबर भी अगते वधंदुम खुदा दे नूर जी तजल्ली साड़े छदींदी हे मुजा 600 पर बाज़ रिवायत मुताबिक 6000 पर सड़ी वींदा खत्म थी वींदुम हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमांदा अबू बकर जिब्रील या गाल पेश कई न जे करे मांगते वियम अबू बकर जे खन में लुड़क वही आया रोई दिनाई हुजूर फरमांदा अबू बकर चौथो रोई अर्की सोना बीब हे जिब्रील हुयो जे पंजे परन जी परवाह कयाई पंजे जान जी परवाह कयाई पर सोना बीब तो मुस्तफा सा ही अबू बकर गड्ढ हुजे हा माल जी परवाह न कया हा जान जी परवाह न कया हा औलाद जी परवाह न कया हा भले खुदा जे नूर जी तजली साड़े छड़े हा खाक थी वना पो भी तो मुस्तफा जो साथ न छड़िया हा गड हलियो हला इन वक्त दस्तार फजीलत थींदी नया वक्त इंतजार जो घड़ियों खत्म आहिन जिन जे वास्ते ही प्रोग्राम कोठायो वियो मौजू त काफ़ी रखिया से पर असा जमायते अहले सुन्नत वारन जो यो ईमान आ शुहदाए करबला जो प्रोग्राम हुजे या ईसा अलैहि सवाब जो प्रोग्राम हुजे या का भी तकरीब शादी जी हुजे खुशी जी हुजे गमी जी हुजे पर जिक्र आमना जे लाल जो कंदा आहियूं सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह ही उहे मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दीन जा पहरेदार हिन नंढड़े गोठ में गोठ चवा या एक घर चवा एक आ पर मुझो रांझो 1 लखा जे मटा नचे सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह काफी सालन खां वठी ही सिलसिलो कायम आ खत्म कोन थियो वा जाय मटदी रहदी आ पर जको प्रोग्राम आ महबूब करीम मदीने वाले साईं जा आशिक पैदा करना हन अज उहो उस्तादुल हुफाज हजरत अल्लामा किबला साईं हाफिज मीर मोहम्मद बिरोही साहब दामत बरकातुम आलिया उहो सागो ही सबूत दींदे के झूना जरूर थिया हूं पर महबूब जो इश्क खत्म कोन थियो सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह उन दस्तूर खे बरकरार रखंदे अज हिन अव्हां जे नंढड़े गोठ में मोहतरम जनाब किबला हाफिज कुर्बान अली वलद वली मोहम्मद बिरोही साईं जो पांजो आहे अल्हम्दुलिल्लाह ही कुरान जो हाफिज थियो वा जेके पहिरों दस्ते मुबारक हजरत किबला पीर शेर दिलबर पांजे दस्ते अनवर खाता फरमाइंदा सुभान अल्लाह जा हथ मथे खड़ा सुभान अल्लाह बियो दस्ते दस्तार जो वर मुबारक हजरत किबला पीर तरीकत हजरत साईं अली मुर्तजा लोढ़ाई दामत बरकातुम आलिया
टियों वर मुबारक हजरत क़िबला उस्तादुल हुफ़ाज़ हजरत क़िबला साईं हाफ़िज़ मीर मोहम्मद बिरोही उस्ताद वा पंहिंजे हथनि सां दस्तार जो वर मुबारक दींदा इहो फैज़ ता क़यामत जारी ऐं सारी रहंदो। टियों वर मुबारक जे हजरत क़िबला साईं मुनव्वर हुसैन ताहिरी साहब। चौथों वर मुबारक जे लाइ साईं मौलवी नदीम अली चन्ना साहब, फ़कीर रहमतुल्लाह हाफ़िज़ साहब, साईं हाफ़िज़ अब्दुल्ला बिरोही साहब। सभई दोस्त जिन जा हथ न पुगा हन उहो परे खां शुकारो ॾींदा सलात शरीफ़ जो। ही हाफ़िज़ खे दुआ कंदो अव्हां जा बच्चा बि क़ुरान जा हाफ़िज़ थी पवंदा। भला भाग उन्हनि पीरनि जा अमड़नि जा जिन जा बच्चा क़ुरान जा हाफ़िज़ थी विया आहिनि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह। लख मुबारकूं साईं वली मोहम्मद खे जंहिं पंहिंजे बच्चे खे क़ुरान जो हाफ़िज़ बणायो। ॿियो हाफ़िज़ क़ुरान हाफ़िज़ अली नवाज़ बिरोही वलद शाह नवाज़ बिरोही जेको अचे। पहिरियों वर मुबारक शेर दिलबर हजरत क़िबला साईं पंहिंजे हथनि मुबारक अता फरमाईंदा। ॿियो वर मुबारक हजरत क़िबला पीर तरीक़त साईं अली मुर्तज़ा लोढ़ाई साहब। टियों वर मुबारक हजरत क़िबला हाफ़िज़ कारी मीर मोहम्मद बिरोही उस्ताद साईं। चओ सुभान अल्लाह। टियों वर मुबारक हाफ़िज़ अब्दुल्ला। चौथों वर मुबारक हजरत क़िबला साईं मौलवी नदीम अली ताहिरी साहब, हाफ़िज़ रहमतुल्लाह साहब, हाफ़िज़ अली मोहम्मद साहब, फ़कीर आशिक़े रसूल साईं मज़हर अली ख़ासकली साहब। दुआ जा हथ घुमायो क़िबला। अल्हम्दुलिल्लाह। टियों हाफ़िज़ क़ुरान हाणे ॿ दफ़ा सुभान अल्लाह चओ त पोइ ॿुधाईंदो साईं। अब तव्हां जेकर नथा चओ त जेके बिरोही वेठा उहे त चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह। टियों हाफ़िज़ क़ुरान हाफ़िज़ अब्दुल रशीद बिरोही वलद कारी मीर मोहम्मद बिरोही। नाराए तकबीर। सुभान अल्लाह। हजरत क़िबला शेर दिलबर साईं। ॿियो वर मुबारक पीर तरीक़त हजरत क़िबला साईं अली मुर्तज़ा लोढ़ाई साहब। ऐं टियों वर मुबारक पंहिंजो बाबो साईं दिलबर साईं क़िबला साईं मीर मोहम्मद क़िबला साईं। चौथों वर मुबारक संदसि जो चाचो हाफ़िज़ कारी अब्दुल्ला बिरोही साहब। इंशाअल्लाह ताला चौथों वर मुबारक हजरत साईं फ़कीर आशिक़े रसूल मज़हर अली ख़ासकली साहब, मौलवी नदीम अली साहब, क़िबला साईं मुनव्वर हुसैन ताहिरी साहब, हाफ़िज़ रहमतुल्लाह साहब। सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह। ही हाफ़िज़ क़ुरान अल्लाह तबारक व तआला अव्हां जी हिन धरतीअ ते पैदा कया हन। पक ॼाण त तव्हां सुजाग ज़मीन ते वेठा आहियो, क़ब्रिस्तान में न। सुभान अल्लाह। जिन ॻोठनि में क़ुरान जा हाफ़िज़ हूंदा आहिनि न उन्हनि जी उन ॻोठ जे क़ब्रिस्तान में क़ुरान जी आवाज़ ईंदो आहे। सुभान अल्लाह। हिते क़ुरान पढ़ंदव सॼो क़ब्रिस्तान जे मथां रब करीम अज़ाब खे टारे छॾींदो। मोहम्मद जे अज बचड़न कई आहे दिसतार। साईं पोटरा संदस जा हाफ़िज़ थी विया। पोटरा संदस जा हाफ़िज़ थी विया। पोटरा संदस जा हाफ़िज़ थी विया। साईं पोटरा संदस जा हाफ़िज़ थी विया। कई सणाई रब सतार कई सणाई रब सतार कई सणाई रब सतार कैया सणाई रब सतार मरहूम नूर मोहम्मद साईं मरहूम नूर मोहम्मद जे अज बचड़न कैया है दिसतार मरहूम नूर मोहम्मद जे अज। साईं पहरिया बि पुट हाफ़िज़ थियस भाग भलारा भाग भलेरा आहिन संदस। पहरिया बि पुट हाफ़िज़ बणियस भाग भलेरा आहिन संदस। पहरिया बि पुट हाफ़िज़ बणियस भाग भलेरा आहिन संदस। पहरिया बि पुट हाफ़िज़ बणियस भाग भलेरा आहिन संदस। पोटन बि अज पटको बधो। हा पोटन बि अज पटको बधो। पोटन बिन अज पटको बधो। पोटन बिन अज पटको बधो। हिक घर में थिया हाफ़िज़ चार हिक घर में थिया हाफ़िज़ चार मरहूम नूर मोहम्मद जे अज बचड़न जी आहे दस्तार मरहूम नूर मोहम्मद जे अज बचड़न कई आहे दस्तार मरहूम नूर मोहम्मद जे अज। साईं नेक अबेजा हवाह भलारी
ठाही मस्जिद जारी हिन में तरावियूं तहजुद। वाह भलारी ठाही मस्जिद जारी हिन में तरावियूं तहजुद। वाह भलारी ठाही मस्जिद जारी हिन में तरावियूं तहजुद। वाह भलारी ठाही मस्जिद जारी हिन में तरावियूं तहजुद। नेक अबे जाने कही बचड़ा नेक अबे जाने कही बचड़ा नेक अबे जाने कही बचड़ा। जामिया जा बणिया खिदमतगार जामिया जा बणिया खिदमतगार मरहूम नूर मोहम्मद जे अज बचड़न कया है दस्तार। मरहूम नूर मोहम्मद जे अज बचड़न छई कई दस्तार। मरहूम नूर मोहम्मद जे अज मेहनत कई साईं मीर मोहम्मद हाक संदस जी आहे हर हंद। मेहनत कई साईं मीर मोहम्मद हाक संदस जी आहे हर हंद। मेहनत कई साईं मीर मोहम्मद हाक संदस जी आहे हर हंद। साईं हाफिज कामिल उस्ताद प्यारो हाफिज कामिल उस्ताद प्यारो हाफिज कामिल उस्ताद प्यारो। माण्हू आहे मणियादार माण्हू आहे मणियादार मरहूम मणियादार मरहूम नूर मोहम्मद जे अज बचड़न कई आहे दस्तार। मरहूम नूर मोहम्मद जे अज साईं मर्द मुजाहिद साईं हाफिज अब्दुल्ला साईं पियो तो पढ़ाए इहो अज ताईं। मर्द मुजाहिद अब्दुल्ला साईं पियो तो पढ़ाए इहो अज ताईं। मर्द मुजाहिद अब्दुल्ला साईं पियो तो पढ़ाए इहो अज ताईं। पियो तो पढ़ाए इहो अज ताईं। साईं अली नवाज़ ऐं अब्दुल रशीद अली नवाज़ ऐं अब्दुल रशीद अली नवाज़ ऐं अब्दुल रशीद। हाफिज तैयार कयाई होशियार हाफिज तैयार कयाई होशियार हाफिज तैयार कयाई होशियार। मरहूम नूर मोहम्मद जे अज बचड़न कई आहे दस्तार। मरहूम नूर मोहम्मद जे अज साईं ज़हन वारो हाफिज कुर्बान याद कयो हिते हिन कुरान। ज़हन वारो हाफिज कुर्बान याद कयो हिते हिन कुरान। ज़हन वारो हाफिज कुर्बान याद कयो हिते हिन कुरान। ज़हन वारो हाफिज कुर्बान याद कयो हिते हिन कुरान। ॾींहुं ख़ुशीअ जो आहे यारो ॾींहुं ख़ुशीअ जो आहे यारो ॾींहुं ख़ुशीअ जो आहे यारो। हाफिज पाए बिठा हिन हार हाफिज पाए बिठा हिन हार हाफिज पाए बिठा हिन हार। मरहूम नूर मोहम्मद जे अज बचड़न कई आहे दस्तार। मरहूम नूर मोहम्मद जे अज आलिम पहता अल्लाह वारा तनखे ॾिसी ठरिया माण्हू सारा। आलिम पता अल्लाह वारा तनखे ॾिसी ठरिया माण्हू सारा। आलिम पता अल्लाह वारा तनखे ॾिसी ठरिया माण्हू सारा। साईं वाइज़ नसीहतूं गज़ल ऐं नातूं वाइज़ नसीहतूं गज़ल ऐं नातूं वाइज़ नसीहतूं गज़ल ऐं नातूं। जारी खुदा जा हमद हज़ार जारी खुदा जा हमद हज़ार जारी। नूर मोहम्मद जे अज बचड़न कई आहे दस्तार। मरहूम नूर मोहम्मद जे अज ठारू शाह खां शाहिद आयो दाहिरी अज शेर ही ठायो। ठारू शाह खां शाहिद आयो दाहिरी अज शेर ही ठायो। ठारू शाह खां शाहिद आयो दाहिरी अज शेर ही ठायो। शलही कबूले खिदमत खालिक शलही कबूले खिदमत खालिक शलही कबूले खिदमत खालिक। आजिज़ आहे अर्ज गुजार आजिज़ आहे अर्ज गुजार। मरहूम नूर मोहम्मद जे अज बचड़न कई आहे दस्तार। मरहूम नूर मोहम्मद जे अज अल्लाह सही।